पार्टी की सौदेबाजी वारी सियासत की सख्त एहसास सिंध सरकार वफाकी सरकार से कुछ जगहों में पहले समूरा मुआहदा राब्तो कंदे सिंध जी अवाम का माफ़ी वठी सिंध असम्बली ऐं सिंध काबीना जदीद या आइनी पोजीशन वाज़े करे त पोर्ट कासिम अथॉरिटी एक्ट इख्तियार कर बिंदी ऐं भंडार ॿेटनि समेत को बि ॿेट सिंध जी इख्तियारी हेठि को बि ॿेट संदन अख्तियारी हेठि न थो अचे 12 आर्टिकल मेलनि ताईं सिंधी समुंड उन में वाक़िअ फ़क़ति ऐं फ़क़ति सिंधी खे इहो इजलास घुर थो करे त अक़वाम मुतहिदा जे रामसर कन्वेंशन तहत सिंध जी वेटलैंड्स खे माहौलियाती तहफ़ुज़ हासिलु आहे जंहिं सबबि ॿेटनि जी का बि अॾावत अॻु न कई वञे रद्द कई वञे इजलास मुतफ़िक़ा तौर ते फ़ैसिलो कयो वियो त मथियनि नुक़्तनि सां जेके बि फ़र्क़नि जमायतूं मुतफ़िक़ हुआ उन्हनि खे इन त्योहार में शामिलु कयो इहो इजलास इतफ़ाक़ सां फ़ैसिलो थो करे त हिननि मुतालबनि जी मुल्तात ऐं पुरानो नज़ामती तहरीक लाई वेंदी हिन तहरीक जो आगाज़ सिंध खां थींदो पर हिन जो दाइरो अॻियां हली मुल्की सिध ताईं वसी कयो ख़ासि तौर ते बलोचिस्तान इताद जोड़े समुंड ते सिंध बलोचिस्तान जे मालिकी जे तारीख़ी कम जी हिफ़ाज़त हीउ इजलास सिंधी अवाम सां गॾो गॾु सभिनी मुस्तक़िल आबाद समूरियुनि कम्यूनिटीज़ ख़ासि करे कराचीअ जे कारोबारी कम्यूनिटीज़ खे सिंध जे ॿेटनि जी हिफ़ाज़त करण जो इज्तिमाही मफ़ादनि लाइ इज्तिमाही जदोजहद करे इज्तिमाही प्लेटफॉर्म जोड़ण जे पंहिंजे घरां सरकार ही इजलास सिंधी अवाम सां गॾु सिंध में मुस्तक़िल आबाद समूरियूं कम्यूनिटियूं ख़ासि तौर ते कराची जे अवाम ऐं कारोबारी कम्यूनिटी खे सिंध जे ॿेटनि जी हिफ़ाज़त ऐं सिंध जे इज्तिमाही मफ़ादनि लाइ इज्तिमाही जदोजहद करण ऐं इज्तिमाही प्लेटफॉर्म जोड़ण जी दिलि जी गहराइनि सां दावत ॾिए थो ही इजलास सिंध ऐं पाकिस्तान समेत समूरियूं बैन अवी सरमाएदार कंपनियुनि ऐं हुकूमतुनि जे आॾो चिटी रीत वाज़िह थी करे त सिंध जो अवाम जी तर्जुमानी जो हक़ पीपुल्स पार्टी जी सरकार सिंध जे अवाम सां धोखो करे विञाए वेठी आहे ऐं जेको बि मुआइदो सिंध जे अवाम जी मर्ज़ी बिना सिंध सरकार सां कयो वेंदो का भी कानूनी इख़लाक़ी आइनी हैसियत न हूंदी सभिनी मुल्कनि ऐं बैन अवी कंपनियुनि ऐं हुकूमतुनि खे सम्झणु घुरिजे त सिंध जे हक़ीक़ी तर्जुमानी सिंध जे इज्तिमाही शऊर जी तर्जुमानी कंदड़ क़ुवतुनि वटि आहे उन्हनि जी मंज़ूरी बिना को बि मुआइदो नाक़ाबिले क़बूल ऐं नाक़ाबिले अमल अवां सिंध जे अवाम जी मर्ज़ी बिना असांजे ॿेटनि ते को बि नओं शहर त छा दीवार अॾे बि नथा सघूं असां पाकिस्तान डेमोक्रेट मूवमेंट में शामिलु सभिनी पार्टियुनि ख़ासि तौर ते नवाज़ लीग खां उहा घुर कयूं था त जेकॾहिं वफ़ाक़ी सरकार सिंध जे ते कब्ज़ेगीरी वारी उन पॉलिसी में हू शरीकार न आहिनि त सिंध जे ॿेटनि ते सिंध जी मालिकी ऐं समुंड ते सिंध ऐं बलूचिस्तान जी मालिकी जे हक़ खे अलॻि तस्लीम कनि ऐं सिंध सरकार ऐं वफ़ाक़ी सरकार जा ॻुझा मुआइदा रद्द करण लाइ पंहिंजो अमली किरदारु अदा कंदे सेनेट मां उन आर्डिनेंस खे रद्द कराइनि असीं पाकिस्तान जे समूरनि पार्टियुनि दानिश्वरनि अॻवाननि कारकुननि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी जे क़याम ऐं बिलख़ुसूस कराची बार एसोसिएशन ऐलान कयो आहे उनखे रद्द करण जो असां उन्हनि खे बि भलीकार था चऊं पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी जे क़याम जे सदारती ऑर्डिनेंस खे रद्द कंदे सिंध जे ॿेटनि ऐं समुंड ते सिंध जी मालिकी जो हक़ तस्लीम करण जो प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं सोशल मीडिया ज़रिए इज़हार कयो आहे वफ़ाक़ी हुकूमत में शामिलु GDA ऐं उन मामलनि ते पंहिंजो चिटो मौक़ो इख़्तियार कंदे
सिंध जे अवाम सां गॾु बीहण जो बीहे। जेकॾहिं उहे हिन मामले ते ख़ामोशी इख्तियार कंदी त वफ़ाक़ी सरकार सां उन में शामिल रहिया त सिंध जो अवाम उन अमल में खेनि शरीक अमल सम्झंदो। हाणे वरी साईं कुछ ज़रूरी ऐलान आहिनि। 17 अक्टूबर ते सॼी सिंध में सिंध एक्शन कमेटी तरफ़ां भरपूर एहतिजाज करे सिंध जे सामूंडी ॿिटिन खे बचाइण जी तहरीक शुरू कई हुई। 1 नवंबर ते कराचीअ में लखे माण्हू गॾु करे वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जी सिंध जे ॿेटनि जे ख़िलाफ़ साज़िश ख़िलाफ़ एहतिजाज कयो। सिंध एक्शन कमेटी में शामिल सभिनी जमायतुनि जे तरफ़ां ऐलानियल प्रोग्राम जी हिमायत कई। जेके प्रोग्राम जिन जिन पार्टी जा रखियल आहिनि 11 तारीख़ ते रखियल आहे।